अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद शमीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी सायरा सुमरो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। सऊदी हथियारबंद फौज जे चीफ ऑफ जनरल स्टाफ GHQ जो दौरो कयो। ISPR मुताबिक़ सऊदी जे चीफ ऑफ जनरल स्टाफ फयाज़ बिन हमीद खे GHQ आमद ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। सऊदी हथियारबंद फौज जे चीफ ऑफ जनरल स्टाफ फयाज़ बिन हमीद फील्ड मार्शल जनरल आसिफ मुनीर सां मुलाक़ात भी कई। मुलाक़ात में ॿ तरफ़ा गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। स्ट्रेटेजिक फ़ौजी तावन खे वधीक मज़बूत बणाइण ते ज़ोर। पेशावर में FC हेडक्वार्टर ते हिक ई वक़्त में 3 अफ़गाती हमला। FC जा 3 एहलकार शहीद, 3 एहलकार ऐं 7 शहरी ज़ख़्मी। जवाननि जी जवाबी कार्रवाई में 3 अफ़गात बमबार मौक़े ते मारिजी विया। सिक्योरिटी ज़रनि जो चवणु आहे त मारिजी वियल 3 दहशतगर्दनि जी सुञाणप थी वई आहे। 3 दहशतगर्द अफ़गानी हुआ। सिक्योरिटी इदारनि धमाके जी शुरूआती रिपोर्ट तैयार करे वरिती आहे। धमाको उन वक़्तु थियो जॾहिं FC हेडक्वार्टर में परेड जारी हुई। CCPO पेशावर जो चवणु आहे त 3 अफ़गाती बमबार पैदल आया हुआ। हिकु अफ़गाती बमबार FC हेडक्वार्टर जे मुख्य गेट वटि पाण खे धमाके सां उॾायो। 2 बमबार FC हेडक्वार्टर में दाख़िल थिया, जेके जवाननि जी फायरिंग में मारिजी विया। हमले वक़्तु फेडरल कॉन्स्टेबलरी जा 450 एहलकार हेडक्वार्टर में मौजूदु हुआ। सदर ऐं वज़ीर आज़म पेशावर में FC हेडक्वार्टर ते हमले जी मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हमलो गैर मुल्की पुठभराई में सरगर्म ख़ारजी दहशतगर्दनि जी बुज़दिलानी कार्रवाई आहे। मुल्क मां ख़ारजी दहशतगर्दनि जो ख़ात्मो पहिरीं तरजीह आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की सालमियत ते हमलो कंदड़ दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे मिटी में मिलायो वेंदो। हुकूमत दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान पारां भारत जे दिफ़ा वारे वज़ीर जी चिड़ ॾियारींदड़ बयान जी मज़म्मत। परॾे खाते जे तर्जुमान चयो आहे त राजनाथ सिंह जो बयान ख़तरनाक ज़हनियत जी अक्कासी करे थो। भारतीय क़यादत चिड़ ॾियारींदड़ बयाननि खां पासो करे। परॾे खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान समूरनि तकरारनि जो पुरअमन हल चाहे थो। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जे दिफ़ा लाइ पुरज़म आहे। पंजाब ऐं KPK जे 13 ख़ाली सीटनि ते नंढी चूंड में नवाज़ लीग मैदान मारे वरितो। नंढी चूंड में क़ौमी असेंबली जे समूरनि 6 ऐं सूबाई असेंबली जे 7 मां 6 सीटनि ते नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी विया। NA 18 ते उमर अयूब जी ख़ाली थियल सीट ते संदसि घरवारी शहरनाज़ कामयाब न थी सघी। नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी वियो। तहरीक इंसाफ़ तरफ़ां इलेक्शन कमीशन मथां नतीजा तब्दील करण जो इल्ज़ाम। मरकज़ी अॻवान असद कैसर चयो आहे त ॿिन्ही तकनि ते PTI उम्मीदवारनि खे 25,000 वोटनि जी बरतरी हासिल हुई। इलेक्शन कमीशन पारां वेबसाइट ते ग़लति नतीजा जारी करणु अफ़सोसनाक आहे। बहितर हो त इलेक्शन कराइण बदिरां नोटिफिकेशन जारी कयो वञे हा। मेयर कराची पारां ग्रीन लाइन जो मेन कॉरिडोर 31 अक्टूबर 2026 ताईं खोलण जो ऐलान। मुर्तदा वाब चयो आहे त ग्रीन लाइन जी तामीर सबबि माण्हुनि खे मुश्किलातूं पेश आयूं। कमु मुकमल थियण बाद सहूलियत मिलंदी। मेयर कराची मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो आहे त मनसूबो शुरू थियण वक़्तु KMC खे एतमाद में न वरितो वियो हो। हाणे समूरनि मसइलनि खे हल करण लाइ गॾियल तौरु कमु कयो पियो वञे। बख्शापुर भरिसां रॉकेट लॉन्चर जो गोलो धमाके सां फाटी पियो। 4 नींगर मारिजी विया, 2 ज़ख़्मी। ॻोठ दातो खान गोलो में गोलो फाटण सबबि 4 धनार नींगर थॾे ते मारिजी विया। मारिजी वियलनि में 16 सालनि जो दीन मोहम्मद गोलो, 14 सालनि जो बरकत, 12 सालनि जो कशावत ऐं कालूब गोलो शामिल। शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी ख़िलाफ़ केस ख़तम करण वारनि दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़। सिंध हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्तनि ते दार ॿुधणी। वकील जो चवणु आहे त गनी अमान ऐं सरमद मीरानी मथां बेबुनियाद ऐं कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। वारे में तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में 2 पोरियत फौत, लाश रखी धाणो। लाड़काणो रोड ते हादसे में डाटसन ड्राइवर सुधीर बुरड़ो ऐं पोरियत अशरफ सोलंगी मौक़े ते फौत। कार ड्राइवर फरार। वाक़े ख़िलाफ़ वार सरापा एहतजाज, लाश रखी धाणो। वारसनि मूजिबि पोरियत मज़दा मां भाॼी लाहे रहिया हुआ त हादिसो पेश आयो। हादिसे जे ज़िम्मेवार कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे।